अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। टिपिकल टॉक में जीअं त हर हफ़्ते हिकिड़ो कैरेक्टर हूंदो आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं टिपिकल टॉक माशाल्लाह सां तव्हां पसंदि कयो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी। हीअ असांजो प्रोग्राम डेली मोशन ते तव्हां ॾिसी सघो था, धरती टीवी जे पेज ते बि तव्हां ॾिसी सघो था, अपलोड थींदो आहे। अॼु जेको कैरेक्टर असां वटि मौजूदु आहे इन जे नाले जी मूंखे का ख़बर न आहे, छा कंदो आहे इहा बि का ख़बर न आहे। अचो त साणनि गुफ़्तगू शुरू कयूं था। न अञा ॻाल्हियूं शुरू न थियूं त का ॻाल्हि हुजे त माण्हू खिले। तव्हां प्रोग्राम में आया आहियो, पहिरियां इहो ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे, कंदा छा आहियो ऐं कहिड़ी ॻाल्हि ते तव्हां खिलो था। प्रोग्राम जी शुरूआति में ई थोरो सीरियस थी वियो, अलाए कहिड़ी ॻाल्हि ते खिलियो, थोरो नाज़रीन खे बि क्लियर कयो। यार कहिड़ी ॻाल्हि ते था खिलो, सम्झ में नथो अचे। अच्छा, इहो तव्हांजा वारनि जो हेयर स्टाइल आहे या तव्हांखे वारनि खां वठी कंहिं छिकियो आहे? भाईजान कहिड़ी ॻाल्हि ते था खिलो? मसलो इहो आहे त मुंहिंजो नालो खिलणो आहे। नालो नालो ई अहिड़ो अथव जो खिल थी अची वञे ॿुधण सां ई। नालो मुंहिंजो खिलणो आहे। खिलणो नालो। अरे बाबा, छा केरु हो? सिद्धू या पुट हो तव्हां? केरु हो? रुॻो खिलणो आहे तव्हांखे छा प्रोग्राम में? नालो मुंहिंजो रखियो अथनि, खिलणो आहे। साईं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असांजो मुंहिंजो चाचो मरी वियो। मुंहिंजो चाचो जेको चाचो मरी वियो त खिलो था, हिन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको माण्हू अचे असां वटि मूंखे खिल वठी यार सम्झ में नथो अचे। न पर का ॻाल्हि हुजे खिलण जी, का खिल जी ॻाल्हि हुजे। हिकु त हेयर स्टाइल तव्हां अहिड़ो ठाहियो ॼण की तव्हांखे ईअं वांगुड़े वांगुरु गोल फेरायो आहे वारनि खां। ॾिसो इहो प्रोग्राम असांजो थोरो सीरियस टॉपिक ते अचूं था, टिपिकल टॉक प्रोग्राम आहे। कहिड़ी ॻाल्हि ते ख़ुशि आहियो तव्हां यार? नओं साल शुरू थी वियो आहे, पोइ बि साॻियो हाल आहे, तॾहिं बि तव्हां खिलंदा था वञो। यार ही केरु आहे तूं? फरीद कटपर सां तुंहिंजो को वास्तो आहे छा? उहो बि ईअं खिलंदो आहे? इंटरव्यू त वठां थो न, त खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हांजो नालो छा आहे? तव्हां कमु कहिड़ो कंदा आहियो? कहिड़ो कमु कंदा आहियो? थकिजो नथा खिली खिली? वाछूं नथियूं थकिजनि तव्हां? कहिड़ी ॻाल्हि ते था खिलो? गुलाम हुसैन उमराणीअ सां तव्हांजो को वास्तो आहे छा? वरी ही केरु आहे? इहो खिले थो या हिंग थो करे? हिंग थो ॾे। ॾिसो माण्हुनि खे बोर न कयो तव्हां, खामखा खिली। का ॻाल्हि हुजे खिलण जी त खिलबो आहे न माण्हू। ॾिसो
किनो खिलायो हर भर कहिड़ी ॻाल्हि ते खिलाए उहा ई ॻाल्हि ई ॿुधायो का चए पियो लॻे कीअं तूं लॻे कीअं तूं इहो चए पियो किनो वॾो बार तो सवाल कयो बसि सवाल इहो आहे त तव्हां छा कंदा आहियो तव्हांजो नालो छा आहे प्रोग्राम में जो आया आहियो त ज़रूरु का अहम शख़्सियत हूंदव न तव्हां सही मसलो इहो आहे जो मसलो इहो आहे जो हेॾी सिंध में हालत लॻी पई आहे थर में ॾुकार लॻो पियो आहे महांगाई में माण्हू मरनि था ख़ुदकुशियूं पिया कनि ऐं इहा आहे असांजे सिंध जो अवाम जेको तंहिं हाल में बि खिले थो मां तुंहिंजे पीउ खे मारे वाचा छा भला ताज़ी थादल हणी आया हो छा हाँ मां छोड़दा त बाजरे छो कंदो आहे भंग पीअंदो आहियां छा यार केरु आहे यार ॾिसो असांजो प्रोग्राम आहे हिन में अहम माण्हू ईंदा आहिनि अहम कैरेक्टर ईंदा आहिनि तव्हां कहिड़ो कैरेक्टर आहियो तव्हांजो मां बि किरदार हरू भरू किरदार आहे कुझु ॿुधायो त पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में त ॿुधायो तव्हां इहा कैफ़ियत कॾहिं खां आहे सही असल में हिकिड़ो मिनट भला जॾहिं जवा हुयो तव्हांजी मां का कॉमेडी फिल्म पई ॾिसे छा हाँ? सवाल कीअं थो करे सवाल कहिड़ा थो करे सवाल कहिड़ा थो करे कहिड़ो आख़िर वजह छा आहे तव्हांजे खिलण जी का ॻाल्हि त हूंदी बाबा मां खिलणो नालो आहे मुंहिंजो खिल वठी वेंदी आहे हर भरू बि खिलंदो हर ॻाल्हि ते खिलंदो कोई माण्हू कंहिंजे कंहिं अगरि जनाज़े में वेंदे करे उते बि खिलंदे मारू खाती मां मारू खाती ठोशा नक मुरत नक कीअं थो नक कीअं आहे जो नक कीअं आहे नक कीअं आहे इहो तव्हां खिलो था या पलक में कचिरो अची वियो तव्हांजो यार छा मतिलबु प्रोग्राम में वक़्तु ज़ाया करिणो आहे तव्हांखे असांजे नाज़रीन जो ॾिसो असांजो प्रोग्राम तमामु मशहूरु प्रोग्राम आहे ऐं माण्हू वक़्तु कढी इहो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि मूंखे ख़बर आहे नाज़रीन खे कहिड़ी तकड़ आहे घर में वेठा ॾिसो ॿियनि जो बि हिते प्रोग्राम आहे स्टूडियो में वक़्तु क़ीमती आहे तमामु न पर खिलण जी का वजह त हूंदी खिलण जो कंहिं सॉफ्टवेयर विझी छॾियो आहे तव्हां में हिकिड़ो मिंट मज़े जी ॻाल्हि आहे तव्हां छा चयो कहिड़ी ॻाल्हि ते खिलो था तव्हां परे खां को किथे किथाणी थो करे तव्हांखे त खिलो था या पहलाज ग्रंथीअ जो असरु आहे तव्हां में अरे वरी खिले सवाल कीअं थो करे अरे कीअं कयां बाक़ी सवाल यार तूं केरु आहे लतीफ़ो थो ॿुधाए लतीफ़ो ॿुधाए थो मां अख़बार खई हिकिड़े खसे वरिती तोखे खिले न आई हाणे इन में खिलण जी कहिड़ी यार हे सफ़ा त मुआरे मामे करीम वांगुरु आहे उहो बि ईअं खिलंदो आहे हरू भरू ऐं बसि ॾिसो इहो बुझा न ॾियो त प्रोग्राम में ज़ाहिर आहे सोबर माण्हू ॾिसंदा आहिनि प्रोग्राम सोबर थी वियो थोरो सोबर थी वियो नाज़रीन ही त अञा सीरियस ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं त कुझु ही ॿुधाए कुझु ॻाल्हाए कुझु पंहिंजे बारे में ॿुधाए केॾा में न वञो मिलूं था ब्रेक
पियो मुंहिंजे Tumak, tumak,